Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. धरती धड़िन जे सख्त रद्द अमल खां पोइ सिंध सरकार डिंगी ऐं बुंडाड़ बेटन ते शहर अॾण लाइ वफ़ाक़ खे जारी कयल पंहिंजी NOC वापसि वठी छॾी। सेक्रेटरी लैंड यूटिलाइज़ेशन तरफ़ां NOC रद्द करण लाइ वफ़ाक़ी सरकार ॾांहुं उमाड़ल नए लेटर में आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी वारो ऑर्डिनेंस गैर आइनी ऐं सूबाई ख़ुद मुख़्तियारी में मदाख़लत करार। नए लेटर में सिंध सरकार जो चवणु आहे त असां नेक नियती सां बेटन ते शहर अॾण लाइ वफ़ाक़ी सरकार खे गुज़ारिश कई हुई। वफ़ाक़ी सरकार गैर आइनी तौर आइलैंड अथॉरिटी जो ऑर्डिनेंस जारी कयो ऐं बेट फॿाइण जी कोशिश कई। उन सां गॾु सूबाई हदुनि सां बि हथ चुरांद कई वई आहे। सिंध सरकार पंहिंजे लेटर में ऑर्डिनेंस वापसि वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त गैर आइनी ऐं बदनियती ते ॿधल क़दमनि सां सिंध काबीना फ़ैसिलो कयो त बेटनि जी तरक़ी लाइ हाणे वफ़ाक़ी हुकूमत सां के बि ॻाल्हियूं न कयूं वेंदियूं। 6 जुलाई ते वफ़ाक़ी सरकार ॾांहुं उमाड़ियल लेटर खे बेअसर सम्झो वञे। ग़लती मञण सां कमु न हलंदो। सिंध सरकार सची आहे त हाणे ऑर्डिनेंस खे रद्द कराइण लाइ बि किरदारु अदा करे। मोहाणनि ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि तरफ़ां PP सरकार खां सिंध जे अवाम खां मुआफ़ी वठण जो मुतालबो। 15 अक्टूबर ते सदारती ऑर्डिनेंस ख़िलाफ़ इब्राहिम हैदरी खां बुंडाड़ बेट ताईं रैली कढण जो ऐलान। मोहम्मद अली शाह ऐं डॉक्टर कादिर मक्सी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त PP हुकूमत NOC जारी करे सिंध दुश्मन क़दम खयों। वफ़ाक़ी सरकार ऑर्डिनेंस जारी करे उन खां वधीक ख़तरनाक हरकत कई। हुक्मराननि खे सिंधी अवाम जे रद्द अमल खां डिॼणु घुरिजे। एवनफील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ अपीलनि ते पेश न थियण ते अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे इश्तिहारी करार ॾियण जी कार्रवाई अॼु खां शुरू थींदी। जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ते ॿधल इस्लामाबाद हाई कोर्ट जी 2 रुकनी बेंच कार्रवाई हलाईंदी। नवाज़ शरीफ़ जी रिहाइशगाह ते मोकिलियल गिरफ़्तारी वारंट्स जूं ऑनलाइन रसीदूं बि अदालत में पेश कयूं वेंदियूं। गिरफ़्तारी वारंट्स ते अमल लाइ लंडन में एवनफील्ड अपार्टमेंट्स वेंदड़ पाकिस्तानी हाई कमीशन जे नुमाइंदे जो वीडियो लिंक ज़रिए बयान रिकॉर्ड कयो वेंदो। यूरोप में मौजूद परदेही ऑफिस जो डायरेक्टर मोहम्मद मुबशिर ख़ान बयान रिकॉर्ड कराइण लाइ तलब। नवाज़ लीग अगवान कैप्टन रिटायर्ड सफदर ख़िलाफ़ गुजरांवाला में दाख़िल बग़ावत केस में 26 लीगिन खे तलबी जा ॿीहर नोटिस जारी। समूरनि लीगी अगवाणनि खे अॼु 11 वॻे गुजरांवाला जे सैटेलाइट थाणे ते तलब कयो वियो। पुलिस मूजिबि तलब कयलनि में खुरम दस्तगीर समेत नून लीग जा 4 MNAs ऐं 7 MPAs बि शामिल आहिनि। पुलिस 2 अक्टूबर ते थियल मुबैना तकरारी ॻाल्हि ॿोल दौरान कैप्टन रिटायर्ड सफदर सां गॾु मौजूद माण्हुनि खे बि केस में नामज़द करे जांच जो फ़ैसिलो कयो। एडमिरल अमजद नियाज़ी पाक नेवी जे नए चीफ तौर ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। नेवल हेडक्वार्टर्स PNS ज़फ़र में कमान जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब दौरान परदेही सफ़ीरनि जी बि शिरकत। पाक नेवी जे दस्ते रुख़्सत थींदड़ सरबराह एडमिरल ज़फ़र महमूद अब्बासी खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। तक़रीब में एडमिरल ज़फ़र महमूद पाक नेवी जी कमान एडमिरल अमजद ख़ान नियाज़ी खे सौंपी। एडमिरल अमजद नियाज़ी पाक नेवी जे 22 सरबराह तौर ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। तक़रीब के ख़िताब दौरान रुख़्सत थींदड़ नेवी चीफ एडमिरल ज़फ़र महमूद अब्बासी जो चवणु हो त पाक नेवी पेशेवाराणिन महारतुनि ते ख़ुसूसी तौर ध्यानु ॾिनो आहे। 4 चीनी फ्रिगेट्स 2 सालनि अंदरि पाक नेवी में शामिल थी वेंदा। PNS यरमूक नेवी जो हिसो बणिजी वियो। हुकूमत सभिनी खे अलॻि सां सिक्योरिटी नथी ॾेई सघे। सिंध हाई कोर्ट रांदियुनि जे डायरेक्टर असलम खोसो खे बासरनि तरफ़ां
धमकियूं ॾियण ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणीअ दौरान जस्टिस इक़बाल कलहोड़ो दरख़्वास्त गुज़ार सां मुख़ातिब थींदे चयो त तव्हांखे केरु हिरासां करे रहियो आहे त क़ानूनी कार्रवाई करियो, उन ख़िलाफ़ केस दाख़िल करायो ऐं पुलिस खे दरख़्वास्त ॾियो। डायरेक्टर असलम खोसो जो चवणु हो त ॻोठ जा कुझु बासर माण्हू जानी नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। आउं हिते कराची में कमु करे रहियो आहियां, दुश्मनी जे करे हर केस में मुंहिंजो नालो ॾिनो वेंदो आहे। रोड़ी भरिसां ॻोठ टंडो बोराहो में घर अंदरि बाहि लॻण जे नतीजे में नौजवान बशीर अहमद शर सड़ी फौत। मुतासिरनि जो चवणु आहे त नौजवान कमरे में निंड सुतल हो, ओचितो खट खे बाहि लॻी जंहिं ॾिसंदे ई ॾिसंदे कमरे खे पंहिंजे वकड़ में आणे छॾियो। ख़बर नाहे कमरे अंदरि बाहि कीअं भड़की पई। मीरवा गोरचाणी जे केतिरनि ई ॻोठनि मां 1.5 महीनो गुज़रण बावजूदु बरसाती पाणी निकाल न थियो। इंतिज़ामिया जी नाअहली सबबि सवें ख़ानदान पंहिंजे अबाणनि कखनि खां परे रहण ते मजबूर। ॻोठ अली अहमद लगारी ऐं ॿियनि ॻोठनि जे रहिवासियुनि जो चवणु आहे त केतिरा ई भेरा दाहिण बावजूदु इंतिज़ामिया बरसाती पाणी निकाल न कयो आहे। चौधारी पाणी जे घेरे सबबि अचवञ में ॾुखियायूं थियनि पयूं, मच्छरनि जो आज़ार वधी वियो ऐं बीमारियूं बि पखिड़जण लॻियूं। इंतिज़ामिया खे हथ ॿधी अपील करियूं था त ख़ुदा जे वास्ते बरसाती पाणी निकाल करायो वञे ऐं बरसाति मुतासिरनि जी सार लधी वञे। ऐं हीअ आहे सिंध जे सरकारी स्कूल जी हालति। पढ़ाई बदिरां शागिर्दनि खां मज़दूरी कराई पई वञे। शिकारपुर जे इलाइक़े मदेजी भरिसां मिर्ज़ापुर में बॉयज़ हाई स्कूल जी इंतिज़ामिया शागिर्दनि खां सफ़ाई कराइण लॻी। शागिर्द पढ़ाई बदिरां बेलचा ऐं कोडरूं खणी सफ़ाई करण ते मजबूर। शागिर्दनि जो चवणु आहे त स्कूल इंतिज़ामिया पाबंद कयो आहे त रोज़ानो सुबुह जो स्कूल में सफ़ाई कई वञे। चौकीदार, पटेवालो ऐं ॿिया मुलाज़िम घर वेठे पघार खणनि पिया। स्कूल इंतिज़ामिया जी बेहिसी ऐं तालीम दुश्मन रवैये ते आला इख़्तियारियूं ख़ामोश। अस्सलामु अलैकुम, टाइम न्यूज़ स्वागत। मां हमीर शेख। हेडलाइन सवाल ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था ब्रेक खां।